लीडर टीवी में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख है मूंसां गॾु आहे पार्लियामानी तारीख़ सहेड़ींदड़ असांजो नौजवान रिसर्चर जनाब आमिर मुगेरी। आमिर साहब सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। इन खां अवल जो गुज़िरियल प्रोग्राम में असां सिंध ऐं बम्बई ख़त हिक ॿिए खां अलॻि थियण ते प्रोग्राम छॾियो हो ऐं सिंध जी बम्बई खां आज़ादी ते मां तव्हां खां सवाल पुछां, पर मां चाहियां थो त अवां जेका अॼु महिनत करे ऐं हीअ सिंध जे माण्हुनि खे मां ॿुधायां त हीअ सर अब्दुल्ला हारून उन जे पार्लियामानी तारीख़ हू 14 साल रहियो पार्लियामेंट में। उन में जेके तकरीरूं जेके हुन ॻाल्हि ॿोल कई आहे, जेके ॻाल्हियूं कयूं अथसि ऐं ख़ुदि बम्बई जे हवाले सां, ख़ुदि दिल्ली असेंबली जे हवाले सां, ख़ुदि इम्पीरियल लेजिस्लेटिव असेंबली जे हवाले सां, उहे सभु जो सभु हिन में आहिनि। हीअ किताबु सहेड़ियो आहे असांजे हिन दोस्त, पर जीअं त हीअ अॼु जी ॻाल्हि आहे ऐं हेॾो वॾो कमु थियो आहे, इन करे मूं मुनासिबु सम्झो त लीडर टीवी जे पारां ॿियो कुझु न सही इहो असां हिन खे मान ॾियूं ऐं हिन मान वारे रिसर्चर जेको आहे हीअ जेका महिनत कई आहे अव्हां खे बि हिन जे बारे में आगाह कयूं। हिन किताब जो पहिरियों छापो, उन जी पहिरीं कापी उहा हीअ अॼु तव्हांजे अॻियां पेश थी। हीअ ईंदड़ हफ़्ते सिंध जे समूरनि स्टॉलनि ते मौजूदु हूंदो। जी आमिर, हिकु त तव्हांखे मुबारकूं हुजनि महिरबानी सर। त हीअ किताबु अची वियो ऐं पाण ॿियनि किताबनि ते बि ॻाल्हियूं कयूं आहिनि। मूंखे ॿुधायो त सिंध जी बम्बई खां आज़ादी हाणे उहा कीअं थी थिए? 1936 में असां सॼी ॻाल्हि अवल करे आयासीं। असां मुख़्तसरन पहिरियों हिन ते ॻाल्हाए आयासीं त बम्बई काउंसिल में सिंध खे नुमाइंदगी या जेका हाउसिस हुया ॿ उन्हनि में सिंध खे नुमाइंदगी हुई। पोइ ईअं थियो त बम्बई जेका असां उन खां अलॻि थियासीं, उहे गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट 1935 तहत अलॻि थियासीं। हाणे मां उनजो थोरो पस मंज़र ॿुधायां। तव्हांखे ख़बर आहे त सिंध जी बम्बई खां जेका अलहदगी जी उनजी तारीख़ शुरू खां हले पई। पहिरियों दफ़ो 1913 में ऑल इंडिया कांग्रेस जो जेको मरकज़ी इजलास सालियानो थींदो उहो कराची में थियो, जेको सेठ हरचंद राय विशनदास करायो हुयो। ऐं हुन पंहिंजे जेको सुधारती खुतबो या इस्तक़बालिया हुयो, नाट सुधारती खुतबो, उन में हुन आजाणो हुयो। उन में हुन कराची जी सिंध खां सॉरी बम्बई जी खां सिंध जी अलहदगी जी हुननि कई हिमायत कई ऐं हुन ॻाल्हि पेश कई। उन खां पोइ बि जेके सिंध जा जेके मेंबर हुया बम्बई में या मथे मरकज़ी असेंबली में बि अब्दुल्ला हारून वारा ऐं ॿिया केस पेश कंदा रहिया। इन विच में तव्हांखे ख़बर आहे त 1928 में अहम हिकिड़ो वाक़ियो इहो पेश आयो त साइमन कमीशन आई ऐं इंडिया जे माण्हुनि उनखे जेको आहे लबेक न चयो। तव्हांखे ख़बर आहे गो साइमन गो हिकिड़ो नारो आयो। उन में बि जेके थोरा घणा मेंबर सिंध जा उन्हनि सां पेश थिया साइमन कमीशन जे आॾो, त उन्हनि बि इहो केस पेश कयो त सिंध खे बम्बई खां अलॻि करणु खपे। पोइ उन विच में तव्हांखे ख़बर आहे त अली मोहम्मद शाह राशिदी ऐं ॿियनि ॿिए हिकिड़ा किताब लिखिया ऐं इवन हुतां खां प्रोफेसर छबलाणी ऐं ॿिया जेके कांग्रेस SP छबलाणी, उन्हनि वरी इहो साबित करण जी कोशिशि कई त सिंध अगरि सूबो थियो त उहो ख़ुदि मुख्तियार न रही सघंदो, माली तौर ते उन में इहा सख़्त न आहे त उहो अलॻि सूबे तौर पंहिंजी हैसियत बरक़रार रखे सघे। माना उहे वरी इन इलाइक़े जा हामी हुआ त बदस्तूर रहे। पोइ उन खां पोइ ईअं थियो त साइमन कमीशन जी रिपोर्ट जे तिर्ज़ ते पोइ हिकिड़ो वाइट पेपर जारी थियो ऐं लॉर्ड लिंथिंगो जेको बाद में वाइसराय बि थियो इंडिया जो, उन जी सरबराही में ब्रिटिश पार्लियामेंट में हिकिड़ी कमेटी ठही जन हिकिड़ो वाइट पेपर जारी कयो। पोइ उन खां पोइ उन वाइट पेपर जे बेसिस ते 1934 में ब्रिटिश पार्लियामेंट में हिकिड़ो बिल इनिशिएट थियो। उन में ॿई हाउसिस, हाउस ऑफ कॉमन एंड हाउस ऑफ लॉर्ड्स मां जुलाई 1935 में उहो बिल पास थियो। 2 अगस्त 1935 ते बरतानिया जे बादशाह जॉर्ज 5 उन ते सही करे बिल खे असेंट ॾिनो त गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट अहिड़ी तरह वजूद में आयो। गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट तहत 2 नवां सूबा ठाहिया। हिकु सिंध बम्बई खां अलॻि थी, इहो थियो 1 अप्रैल 2 अगस्त ते उन गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट पास थी वियो। उन में वरी इहो हुयो त 1 अप्रैल जेका हिकिड़ी थींदी आहे न डेट बाद में फिक्स कबी आहे, त 1 अप्रैल 1936 डेट फिक्स थी, जंहिं ते सिंध अलॻि सूबो थी वियो। सिंध जो गवर्नर नामिज़ थियो सर लांसलॉट ग्राहम, जेको हुयो उहो सिंध जो पहिरियों गवर्नर 1 अप्रैल 1936 ते अपॉइंट थियो। जंहिंजो सिंध असेंबली में पत्थर बि लॻल आहे न, उहो बाद में, उहो वरी ॿिया आहिनि।
त पोइ ईअं थियो त 1 अप्रैल 1936 में जेका मेंबर हुया जेके उन जा बम्बई काउंसिल जा, उन्हनि खे उबूरी असेंबली जो दौरो ॾिनो वियो। ईअं सम्झो त सिंध काउंसिल ठही। ओके। हा, 3 सलाहकार अपॉइंट थिया। हिकिड़ो हुयो पंहिंजो सर शाहनवाज़ भुट्टो, ऐं ॿियो जेको काउंसिल जो चेयरमैन हुयो चीफ सलाहकार सर गुलाम हुसैन हिदायतुल्ला हुयो, ऐं हिकिड़ो दीवान मेंबर हुयो, ऐं हेठि 25 मेंबरनि ते मुश्तमिल हिकिड़ी सिंध काउंसिल ठही, जंहिंमें ख़ान बहादुर खोड़ो हुयो, एंड जेको शेर मोहम्मद ख़ान बेजाराणी, मीरा मोहम्मद शाह, इहे सभु हुन जा मेंबर हुया। शेख अब्दुल मजीद सिंधी हुन काउंसिल जो। पीर इलाही बख्श साहब? पीर इलाही बख्श न, उहो 37 जी इलेक्शन खां पोइ थो अचे। हा, हाणे गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट खे सम्झणु उन लाइ ज़रूरी आहे त हिकु त असां उन तहत सूबो ठहियासीं, ऐं उहो हिकिड़ो पहिरियों आइन हुयो, ऐं बाद में बि जेके हिकु त 47 ताईं असांजो आइन हुयो, 47 खां वठी 56 ताईं असां आइन न ठाहियोसीं। 56 ताईं असांजो गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट आइन हुयो। जेको 1956 वारो आइन ठहियो, उहो बि घणियूं वांगियूं कट पेस्ट करे 35 वारे एक्ट खे ई हुननि कयो। जनरल अयूब ख़ान जे वक़्त में न, जेको पहिरियों आइन 56 में। अच्छा, गुलाम मोहम्मद वारनि इन्हनि कयो जेको? हा, जेको इस्कंदर मिर्ज़ा कयो। इस्कंदर मिर्ज़ा, हा, पहिरियों आइन आंदो। पहिरियों आइन आंदो। त इस्कंदर मिर्ज़ा तॾहिं छा हो? गवर्नर जनरल हुयो। ठीकु थियो। त गवर्नर उन जेको पहिरियों आइन आंदो उहो, ऐं बाद में 62 वारो जेको आइन हुयो उहो थोरो मुख़्तलिफ़ हुयो। वरी जेको 73 वारो आइन आहे, उन में बि तव्हां ॾिसंदो त 56 वारे में, 73 वारे में, ऐं 1935 वारे जेको एक्ट आहे, उन में घणियूं भाङियूं शयूं साॻियूं आहिनि। अच्छा। हा, हाणे मिसाल तौर ते मां तव्हांखे मिसाल थो ॾियां त ऑर्डिनेंस जारी करे सघो, इहो 35 वारे एक्ट में आयो। हाणे बि सदर बि जारी करे सघे थो, गवर्नर बि जारी करे सघे थो। 35 वारे एक्ट में इहो हुयो त गवर्नर जी पघार, सदर जी पघार, उन वक़्तु गवर्नर जनरल, ऐं अदालतुनि जी जेका बजट आहे उहा असेंबली में पेश त थींदी, उन ते तव्हां कट मोशन नथा करे सघो, उनखे घटि वधि नथा करे सघो, एतिराज़ बि नथा करे सघो। हाणे बि उहो ईअं ई हलंदो थो अचे। अच्छा। हा, ऐं ॿियो उन में इहो हुयो त सूबे जो गवर्नर जा मथे गवर्नर जनरल कंहिं बिल ते अगरि सही नथा कनि त उहो बिल न थींदो। हाणे बि थिए थो, पर हाणे इहा त वरी ॿीहर पास कंदा, अगरि सही न कंदो त उहो ॿीहर मोकिलींदा। हा, जे सही न कयईं त पोइ ऑटोमेटिक उहो बिल थी वेंदो। हा, उन में बि इहो त गवर्नर हुयो, असेंबली जे इजलास में खिताब कंदो हुयो। हाणे बि प्रोविजन आहे, उन ते अमल नथो थिए। जीअं सदर मथे खिताब कंदो आहे, उहो उन वक़्तु गवर्नर जनरल वाइसराय, हर जेका ओपनिंग सेशन हुयो उहो वाइसराय खिताब कंदो हुयो। एडवोकेट जनरल असेंबली में वेही सघे थो, उन वक़्तु बि हुयो। हाणे बि इहो आहे। त इहे घणी भाङी जेके आहिनि न शयूं हुयूं। ॿियो सेपरेट इलेक्टोरेट जेको हुयो, उनखे उन्हनि उन में जेको गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट में, उन ते हुननि तफ़सीली त हर हिकु सूबे जूं सीटूं केतिरियूं थींदियूं, उन्हनि सभिनी जो तयन बि उन्हनि गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट में कयो। जीअं हाणे असांजे आइन में आहे त बाबा सिंध जूं सीटूं हेतिरियूं थींदियूं, बलूचिस्तान जो हेतिरो, पंजाब जो हेतिरियूं, उहे शयूं हुयूं। ऐं कुझु ख़राबियूं हुयूं, हाणे उहे घणे भाङे 18वीं तरमीम खां पोइ ख़तमु थी वियूं, पर उन वक़्तु हुयूं। हाणे जेके 3 लिस्टूं हुयूं न, हिकिड़ी फेडरल लेजिस्लेटिव लिस्ट, प्रोविंशियल लेजिस्लेटिव लिस्ट ऐं कंकरेंट लिस्ट, इन जो बुनियादु उन में पियो गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट 1935 में। अच्छा, वो तॾहिं खां असांखे वारसी मिली? हा। हाणे फेडरल लिस्ट में 59 आइटम्स हुया, ऐं 54 आइटम्स हुया प्रोविंशियल लिस्ट में, ऐं 34 या 36 जेके आहिनि आइटम्स हुया कंकरेंट लिस्ट में। उहे 73 वारे आइन में बि हुया। हाणे 18th अमेंडमेंट खां पोइ उहे काफ़ी शयूं उहे बहितर थी विया। हा, पर उहे 73 जे आइन में बि उहे उतां ई खयूं हुयूं घणे भाङी। ऐं ॿियो ईअं थियो त उन में सीटुनि जो तइन जीअं मां तव्हांखे ॿुधायो, ऐं उन में जेको हिकिड़ी अहम ॻाल्हि हुई जेका 18वीं तरमीम में ख़तमु थी, त गवर्नर या गवर्नर जनरल इहो महसूसु करे त जेका आइनी बॉडीज़ आहिनि, गवर्नमेंट मशीनरीज़, उहा फेल थी वई आहे, त हू हंगामी हालतुनि जो ऐलान करे उहा हुकूमत ऐं असेंबली खे डिसमिस करे। इहो गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट 1935 में हुयो। उहो बाद में तव्हांखे ख़बर आहे त घणियूं असेंबलियूं ख़तमु थियूं, सूबाई असेंबलियूं बि इन तहत, पोइ वरी 58(2) बि मुशर्रफ जे दौर में आयूं। 58(2) बि जनाब जनरल ज़िया आंदो, पर मुशर्रफ हुनखे ॿीहर आंदो, वरी 18th अमेंडमेंट में ख़तमु थियो। मगर इहा गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट 1935 में इहा प्रोविजन मौजूदु हुई। ज़ियाउल खे तव्हां न विसारींदा कयो, महिरबानी। न सर, असां कीअं था विसारे सघूं, केरु बि नथो विसारे सघे। हा,
उहो शेर आहे न, तोखे केरु विसारे साईं, तोखे विसारणु ओखो हूंदो। तोखे विसारणु ओखो हूंदो। हा, त हाणे इन सॼे सूरत हाल में गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट तहत टोटल सॼे इंडिया में 11 सूबा थिया। हाणे सिंध बि थी वियो सूबो, सिंध बि सूबो, ॿियो बर्मा थियो न। गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट तहत इहा शइ थी जेका बर्मा हुई उहा फेडरेशन ऑफ इंडिया खां अलॻि थी, अलॻि यूनिट थी वियो, मुल्क ई अलॻि थी वियो, अलॻि थी वियो, माना उन्हनि खां धार थी वियो, धर थी वियो। ॿियो इहो थियो जेका अदन हुयो, माना यमन जी गादी। हा हा, त उहो बि इंडिया खां निकिरी करे अलॻि कॉलोनी थी वियो, जीअं बर्मा अलॻि कॉलोनी थी वियो। माना ही कॉलोनी साॻी बर्तानिया जी रहिया। हा, ठीकु थियो। पर उन में कानून वग़ैरह उन्हनि सॼो हिकिड़ो नओं पंहिंजो ठाहियो, ठीकु जीअं थियो, ॿियूं अॻिते कॉलोनियूं हुयूं। त जीअं मां तव्हांखे ॿुधायो पिए त 1 अप्रैल 1936 ते सिंध सूबो अची चुको वजूद में, ऐं गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट बि अची वियो। त हाणे महसूसु थी त इहे जेके सूबा ठहिया आहिनि, 11 सूबा ठहिया आहिनि। मां तव्हांखे नाला जेके तरह यादि आहिनि ॿुधायां थो। हिकिड़ो बंगाल, मद्रास एंड बंगाल, मद्रास, यूपी, सीपी, आसाम, ओडिशा एंड बिहार, सिंध, खैबर पख्तूनख्वा जेका उन वक़्तु सरहद हुई। माना इहे नवां सूबा, टोटल इहे 11 सूबा ठहिया। पोइ अंग्रेज़नि छा कयो, जो ऐलान कयो त हाणे सूबाई चूंडूं थींदियूं, जिन खे 1937 वारियूं चूंडूं चइबो आहे। उहे चूंडूं थियूं हिन 1937 जे सर्दियुनि में, उहे चूंडूं थियूं। हाणे उन में ईअं थियो आहे त अगरि तव्हां, मां फैक्ट्स एंड फिगर बि खणी आयो, अगरि तव्हां चवंदो त एक्यूरेट ॿुधाईंदुसि, त उन वक़्तु घणो माण्हुनि खे जेके आहिनि त वोट ॾियण जो अख़्तियार कंहिंखे हुयो, कंहिंखे हो जल्दी ॿुधायो। गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट तहत इहो त हुननि आख़िर में लिस्ट जेका ठाही त हर सूबे जो हुननि अलॻि मयार रखियो। ओके। हा, हाणे सिंध जो मयार छा आहे? हर उहो ज़मींदार जेको 8 रुपया सालियानो ढल ॾे गुज़िरियल 5 सालनि खां लाॻी थो, हर उहो हारी उहा एतिरी ज़मीन खेड़े जो हुन मां 16 रुपया ढल, ऐं कराची शहर जो उहो रहवासी जंहिंजी एतिरी वॾी बिल्डिंग हुजे जो हू उन मां साल में घटि 30 रुपया मसवाड़ मिलेसि, या एतिरो आसूदो हुजे जो 30 रुपया मसवाड़ वारे घर में रहंदो हुजे। ऐं कराची खां अलावा ॿी सिंध में जेका आहे 18 रुपया सालियानो मसवाड़ में रहंदो हुजे, उहा कंहिं म्यूनिसिपलिटी या कैंट जे लिमिट्स में अचे। ऐं कंहिं कमीशनड या नॉन कमीशनड ऑफिसर जी बेवा, उनखे वोट जो हक़ु हुयो। कमीशनड या नॉन कमीशनड ऑफिसर जी अमड़, उनखे वोट ॾियण जो हक़ु हुयो। ॿियो इहो हुयो त उमिरि जी जेका लिमिट हुई उहा 21 साल, 21 सालनि खां 21 जो वोट ॾे थो, हाणे 18 आहे। हाणे 18 आहे। हा, ॿियो उन वक़्तु बि हुयो, हाणे बि आहे त सेफ एंड साउंड हुजे माइंड हुनजो, मतिलबु सालिम हुजे, ऐं चरियो न हुजे, ऐं कंहिं कोर्ट तरफ़ां चरियो करार न ॾिनो वियो हुजे। अच्छा। हा, उहो वोट ॾींदो। उन दौर में बि इहा ॻाल्हि कान ई त पंहिंजे वतन ऐं उनजे माण्हुनि सां सचो हुजे। न, हाणे बि उहो बि न, शर्त न रखियो न। इवन बाद में जेको उन्हनि हलफ़ खयो उन में बि वाह वाह। हाणे मां वटि कुझु फैक्ट्स एंड फिगर्स आहिनि जेका सॼे इंडिया में तक़रीबन 1/6 माण्हुनि खे वोट जो हक़ु मिलियो। तॾहिं आबादी घणी आहे? आबादी बहरहाल 1/6 में हाणे तो अंदाज़ो हणो, 1937 वारी चूंडुनि में तक़रीबन 3 करोड़ माण्हुनि खे सॼे इंडिया में वोट जो हक़ु हुयो। 1/6 माना 18 करोड़ आबादी आहे न? हा, ईअं सम्झो। ठीकु। हाणे उन मां 1,55,00,000 माण्हुनि वोट जो हक़ु इस्तेमालु कयो। टर्न आउट रेशियो माना वञी 50% थो बीहे। 55 सॼे इंडिया जो। ठीकु आहे। ऐं हैरत थींदी तो आहे कि सभ खां वधीक जेको टर्न आउट रेशियो हुयो उहो सूबे सरहद में हुयो। अच्छा। हा, सॼे इंडिया में टर्न आउट सरहद में, अकेले सिर सरहद में वधीक एवरेज 55। हा, ठीकु। ऐं सरहद में जेको हुयो उहो तक़रीबन हुयो को 70+ हुयो, 73% हुयो। आमिर इहो छो? बसि उते आई थिंक या त हिकु त आबादी घटि हुई, ऐं ॿियो पॉलिटिकली खुदाई ख़िदमतगार ऐं सरगफार अवेयरनेस हुई। ऐं ॿी ॻाल्हि मूंखे जेका दिलचस्प लॻी त औरतुनि खे वोट जो हक़ु हुयो। सॼे इंडिया में सभ खां वधीक जेको टर्न आउट हुयो औरतुनि जो, उहो बि सरहद में हुयो।
अच्छा तव्हांखे हाणे यकीन नहीं तो उन वक़्तु हुयो, अगरि तव्हां चओ त मां उहे न पर हाणे त औरतुनि जे लाइ ट्रांसजेंडर्स जे लाइ सरहद या ख़ैबर पख्तूनख्वा जा जेके असांजा वॾा माण्हू आहिनि बुज़ुर्गान दीन उहे त उन्हनि जे लाइ जहनम कयो वेठा आहिनि। जनम कयो, पर उन वक़्तु ईअं न हुयो। हाणे हे मां तव्हांखे औरतुनि जो ॿुधायां थो, मद्रास में जेको हुयो टर्न आउट रेशियो 31.5% औरतुनि जो, हाणे सिर्फ़ु मां औरतुनि जो ॿुधायां थो। 131 औरतूं, ठीकु थियो। बम्बई में 42, 142, बंगाल में 5% ओनली। बंगाल में यस, जेको असां चऊं था एडवांस्ड हुयो या छा, पर 5% टर्न आउट रेशियो रहियो। ऐं यूपी में 19%, पंजाब में 33%, बिहार में 7.9%, सीपी में 24%। सीपी में घणो? सेंट्रल प्रोविंस में 24। हाँ। आसाम में 29%, NWFP में 71%, ऐं उड़ीसा में 6%, सिंध में 34%। अच्छा, हाँ, माना सिंध सेंट्रल प्रोविंस लॻभॻि हिकु जेतिरो कयो आहे। हाँ, एतिरो ई अथनि। इहो आहे औरतुनि जो टोटल। सिंध में 1937 वारी चूंडुनि में टोटल 27,940 औरतुनि खे वोट जो हक़ हुयो ॾियण जो। जेके मां तव्हांखे क्राइटेरिया ॿुधाई न, हे वोट ॾेई सघंदा, हुन में सिर्फ़ु एतिरियूं औरतूं पिया आयूं। जन मां सिर्फ़ु 37 वारी इलेक्शन में 9,705 औरतुनि वोट जो हक़। 30% तॾहिं थो थिए न, 27 ठीकु आहे। हा, त इहो हुयो औरतुनि जो। ऐं अगरि तव्हां ओवरऑल चवंदव त जेके मजमूई तौर ते टर्न आउट जेको हुयो मिलाए करे समरी जेका आहे औरतुनि जो या ॿियनि सभिनी कॉन्स्टिट्यूंसी जो, त मद्रास में टर्न आउट रेशियो रहियो 51%, बम्बई में 51%, बंगाल में 40%, यूपी में 58%, पंजाब में 58%, बिहार में 59%, सीपी में 54%, आसाम में 71%, NWFP में 72%, उड़ीसा में 58%, सिंध में 54%। इन जो मतिलबु हीअ आहे त जिते जिते औरतुनि जी शरह घटि आहे उते मर्द वधीक एक्टिव आहे इलेक्शन्स में। जीअं आसाम 6% आहे त उन में उन नमूने जो, या सीपी ऐं यूपी उहे 54% आहिनि, त पर औरतुनि जो अंग 7% आहे। उन में ॿिया फैक्टर बि आहिनि। हाणे हिकु त इहो तमामु ॿुधायो त हाणे टोटल 1/6 खे वोट जो हक़ हुयो, औरतूं वञी वरी बि तमामु हेठि 2 या 3% खां बि घटि आहिनि। हाणे मिसाल तौरु मां ॿुधायां थो, 1931 वारी जेका असां वटि थियूं आहिनि आदमशुमारी, उन मुताबिक़ सिंध जी आबादी का आहे 37-38 लख आहे। ऐं जेका 41 वारी थियूं आहिनि उन में 42-43 लख आहे। अगरि असां विच कयूं 40 लख आबादी कयूं त घटि में घटि 20 लख औरतूं त हूंदियूं। 20 लखनि मां तव्हां ॿुधायो त 9,000 औरतुनि खे सिंध में वोट जो हक़ आहे। हा, त उहो शरह रखी तबक़ाती ठहूं। तबक़ाती आहे। त मां अगरि जनरल तव्हांखे ॿुधाए वञा हिकिड़ो, त सॼे इंडिया में सूबाई असेंबली जूं सीटूं 1585, जंहिंमां 206 उमेदवार बिना मुक़ाबले खटे विया। हाणे बक़ाया जेके सीटूं हुयूं उन ते 200 कटियो थो हा त 1300 जेके समथिंग सीटूं थियनि थियूं, उन ते 3757 उमेदवारनि हिसो वरितो। ऐं टोटल जेके हिन माना लॻभॻि हिकु सीट ते 2.5-3 उमेदवार हुया। ऐं जेका टोटल इलेक्टोरेट हुयो उहो 3,37,914 सॼे इंडिया में, जंहिंमां 1,55,00,000 उमेदवार वोट कयो, जेको 54% कास्टिंग रेशियो। हा, त इहो ओवरऑल सॼे इंडिया जो हिकिड़ो रहियो। हाणे असां वटि 37 में खटी केरु आया? उहो पोइ सिंध ते कयूं हाणे अचूं। हा, या कयूं था त हाणे असां सिंध में अलॻि थी वियासीं बम्बई खां, पर अञा असां हलफ़ जेको आहे शहनशाह आज़म ऐं उनजे आले औलाद जे हवाले सां कयो आहे। नाज़रीन, असां हाणे उन खां पोइ सिंध में छा थो थिए इन ते ॻाल्हाईंदासीं। असां सां रहिजो।